महांगाई जे हिन दौर में चटपटिन ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। सभ खां पहिरीं ख़बरूं असां शामिल कंदासीं लाड़काणे मां। जीअं साथियो, सख़्त गर्मी जे करे हिक ई ख़ानदान जा 7 भाती पंहिंजे नाने जे घर हलिया विया, छो त उते AC लॻल हुई। साथियो, अॻिते हली तव्हांखे नई ख़बर खां आगाह करियूं त फेसबुक जी दुनिया में जंहिंजे नाले अॻियां प्रिंस, सरदार, मीर, रईस या वॾेरो हुजे या नवाब हुजे, पक सम्झो त घर जो वधियल भाती अथव। साथियो, काइम अली शाह अॻूणे वॾे वज़ीर ऐलान कंदे चयो आहे त हुकूमत खे छड़नि जो एॾो ई लाचार आहे त शादीअ ते 5 लख रुपया ॾियण जो ऐलान करे। पोइ ॾिसो कीअं नथियूं शादियूं थियनि। अॻिते वधायूं था ख़बरुनि खे। उनखां पहिरीं पंहिंजे शहर जी मशहूरु शइ ॿुधायो। नोट, दादू ऐं मातली वारा ख़ामोश रहनि। सभिनी खे ख़बर आहे उन्हनि जे मशहूरी जी। चयोमांसि आई लव यू, चयाईं मुंहिंजे दिलि में त को ॿियो रहे थो। चयोमांसि का ॻाल्हि न आहे, ऐं फिफड़नि में पियो हूंदसि भला।